जय श्री राम। जय जय समाधि वारा। गुरु जी प्यारी मिठड़ी भगवान साथ संगत। उम्मीद है तव्हां सभई ठीक हूंदवे, खुश हूंदवे। परमात्मा जे दरिया जी अरदास, सतगुरु दरिया जी अरदास त सदाई तव्हांखे ख़ुशि रखे, सदा मुस्कुराईंदा रहो, पंहिंजे परिवार जो ख़्यालु रखंदा रहो। अॼु को विषय आहे उहो आहे निम्रता, निवड़त भाव ते। सभ खां पहिरें हिकिड़ी नंढड़ी कथा मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, उन खां पोइ अॻिते सत्संग वधाईंदासीं। अगरि सत्संग असांजो पसंदि अचे थो पियो त लाइक कयो, सब्सक्राइब कयो, ऐं काई कमी अचे थी त असांखे कमेंट्स कयो त जीअं असां उनखे बहितर बणाए सघूं। महान ऋषि थियो आहे विश्वामित्र, जंहिंजो कई तव्हां कथायूं, कई प्रसंग ॿुधा हूंदा। उहो केरु हुयो तव्हांखे वरी ॿिए कंहिं उनमें सत्संग ॿुधाईंदासीं। हाणे कथा ते हलूं था। विश्वामित्र वॾो हिकिड़ो शक्तिशाली, पराक्रमी ऋषि हुयो। उनी हिकिड़े ॾींहुं उहो वशिष्ठ मुनि, जेको वशिष्ठ मुनि बि महान हिकिड़ो ऋषि, महान योगी संत थी गुज़रियो आहे, उनजी बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं वशिष्ठ मुनि जी घरवारी जो नालो अरुंधति हुयो। कुटिया बणाए करे उनमें अरुंधति ऐं उनजो पति वशिष्ठ मुनि ॿई उते रहंदा हुया। हिकिड़े ॾींहुं विश्वामित्र कंहिं कारण जे करे वशिष्ठ मुनि खे मारण जे लाइ वॾी हिकिड़ी कुहाड़ी खणी करे, तेज़ तलवार वारी कुहाड़ी खणी उनखे मारण जे लाइ वियो उनजे आश्रम में। जीअं आश्रम में वियो त वञी जिथे उनजी कुटिया हुई, जिथे आश्रम में अंदरि कमिरो हुयो, जेको उन कमरे जे खिड़की खां वञी करे वण में ओट में लिकी पियो विश्वामित्र। त जॾहिं वशिष्ठ मुनि ऐं उनजी घरवारी सुम्हंदा, निंड कंदा, त मां उनखे मारींदुमि। हे ओट वठी करे जीअं बीठो रहियो, अरुंधति जीअं अंदरि पंहिंजो रोटी जो, किचन जो कोई बि कार्य करे, सेटिंग करे सॼी, जीअं माताऊं असांजी, लेडीज़ असांजूं सॼो घर जो कमुकार करे पोइ कमरे में ईंदियूं आहिनि सुम्हण जे लाइ, तीअं अरुंधति बि सॼो कमुकार लाहे करे क्रिया करे सॼी पोइ रूम में आई, कुटिया में आई। अची करे वशिष्ठ मुनि खे चवणु लॻी त प्रभु, अॼु मूंखे हिन आश्रम जो वातावरण जेको आहे, माहौल जेको आहे, ॾाढो सुठो लॻे थो पियो। हिन वातावरण में अजीब हिकिड़ी हवाउनि में ख़ुशबू आहे, अजीब हिकिड़ो सुकून आहे, अजीब हिकिड़ो रिलैक्सपन आहे, हिकिड़ो आनंद आहे। मन मुंहिंजो गदगद थी वियो आहे। मन मुंहिंजो अॻु अशांत रहियो। मुंहिंजा जॾहिं 100 पुट मरी विया हुया त मुंहिंजो मन अशांत रहियो, पर अॼु मूंखे लॻे थो त मन मुंहिंजो शांत थी वियो आहे, शांत चित्त आहे।
ऐं रिलैक्सपन आहे मुंहिंजे मन में, हिकिड़ो आनंदु आहे अजीब हिकिड़ो मुंहिंजे मन में। मां पाण खे हिकिड़ो रिलैक्स सम्झां थी, हिकिड़ो फ्री, जीअं न कंहिं दिमाग़ तो बोझ हटिजी वेंदो आहे, जीअं कंहिं शरीर जे अंदरि कोई बुख़ार हूंदो आहे, आदमी खे बुख़ार ठीकु थी वेंदो आहे, या कोई हिकिड़ो अंदरि शरीर में पेन हूंदो आहे, उहो टैबलेट खाइण सां, कुझु वठण सां उहो ठीकु थी वेंदो आहे, रिलैक्सपन थींदो आहे। या आदमी ॿाहिरों गर्मी मां थकोटो अची करे AC में अची ठंडकार में अची सुम्हंदो आहे त उनखे सुकून मिलंदो आहे। तीअं ई मां अॼु सुकून महसूसु कयां थी। मूंखे सम्झ नथी अचे त अॼु असांजे यानी आश्रम में छा आहे, यानी आश्रम में कहिड़ो असांजे आश्रम में सुकूनपन महसूसु आहे, छा आहे जो आश्रम में आहे। त रोज़ु रूटीन ई आहे, तव्हां नेम था कयो, सत्संग रूटीन जेको नेम हलंदो पियो उहो हलंदो पियो आहे, लेकिन अॼु छो सुकूनपन आहे। त वशिष्ठ मुनि चयो त अरुंधति, इहो सॼो जेको प्रताप आहे, जेको यानी आश्रम में सुकून जो जेको आहे माहौल आहे, जेको रिलैक्सपन आहे, उहो विश्वामित्र जे तपस्या जी वजह खां आहे। विश्वामित्र तप करे थो पियो, उहो उन जी प्रभाव जेको आहे, तप जे प्रभाव खां असांजो जेको हे आश्रम आहे उहो गदगद थी वियो आहे। आश्रम जीअं कोई गुरु चरण घुमाईंदो आहे कंहिंजे घर में त उनजो घर पवित्र थी वेंदो आहे, तीअं ई चइबो त विश्वामित्र जी तप जी वजह खां पवित्र थी वियो आहे। चए विश्वामित्र कहिड़ो? चए विश्वामित्र उहो ई जंहिं तुंहिंजे 100 पुटनि खे मारियो हुयो। वशिष्ठ मुनि ऐं अरुंधति जे पुटनि खे विश्वामित्र 100 पुटनि खे मारियो हुयो। उहा बि कथा तव्हांखे अॻिते ॿुधाईंदासीं, छो जो मुसलसल कथायूं अगरि ॿुधाईंदा आहियूं त टाइम हो थी वेंदो आहे, इन करे तव्हांखे इहा कथा ॿुधाईंदासीं। त उन वशिष्ठ मुनि अरुंधति जे पुटनि ॿिन्हिनि खे विश्वामित्र वशिष्ठ मुनि ऐं अरुंधति जे पुटनि खे 100 पुटनि खे छो मारियो हुयो, त इहा शइ मां ॿुधाईंदुमि। त पाण में जीअं वार्तालाप करे पियो, वशिष्ठ मुनि ऐं अरुंधति पाण वार्तालाप करनि पिया, त उन जे प्रताप जा को अॼु असांजो आश्रम हिकिड़ी अजीब ख़ुशबू थी वई आहे, अजीब हिकिड़ो सुकून जो माहौल आहे, अजीब हिकिड़ो रिलैक्सपन आहे नी अॼु असांजे आश्रम में। त जीअं वार्तालाप कंदे त जेकी कुहाड़ी हुई विश्वामित्र जे हथ में, उहा कुहाड़ी उनको हथ मां किरी पई। आवाज़ु थियो उन खिड़की जेका हुई, उन कुटिया खां कमरे जी खिड़की हुई ॿाहिरि तरफ़, वॾो आवाज़ु थियो त अरुंधति चयो त स्वामी कोई असांजे आंगन में आहे, कोई असांजे ॿाहिरि आहे। यकदमि ॾिसण खां भॻी त कढ वशिष्ठ मुनि बि कढ आयो। अची करे ॾिसनि त पसीने में शराबोर थियो वशिष्ठ विश्वामित्र जेको आहे ऋषि, उहो उते बीठो आहे। त अरुंधति चयो विश्वामित्र? चयो हा। वशिष्ठ मुनि चयो हा अरुंधति, हे उहो ई विश्वामित्र आहे जंहिं असांजे पुटनि खे मारियो हुयो। अॼु असांखे दर्शन ॾियणु आयो आहे, असांखे निहाल करणु आयो आहे। असांजे जीवन में हिकिड़ी पुटनि जे मरण खां पोइ हिकिड़ो दुख, हिकिड़ी परेशानी, हिकिड़ी तकलीफ़ अची वई हुई। 100 पुट मरणु ॾुखी ॻाल्हि आहे, वॾी ॾुखी ॻाल्हि आहे। उन्हनि जे जिगर खे, अरुंधति माउ खे ऐं वशिष्ठ मुनि जे जिगर खे धन्यवाद आहे जो उन बर्दाश्त करे विया। कंहिंजो माता न करे, परमात्मा न करे, कंहिंजो हिकु पुटु मरी वेंदो आहे, उहे टुटी वेंदा आहिनि वीचारा। उन्हनि जी हालति अहिड़ी थी वेंदी आहे, उन दिमाग़ी तवाज़ुन सही न रहंदो आहे। मां त ॾिठो आहे काफ़ी माण्हुनि खे जंहिंजो पुटु बि इकलौतो, या अगरि उनखे 2-3 पुट आहिनि बि, हिकु पुट जे मरण सां उनजी हालति छा थी वेंदी आहे। पर तव्हां सोचो अरुंधति जे 100 पुट मरण उनजे दिलि ते छा गुज़रंदी हूंदी, या वशिष्ठ मुनि जे पुट 100 मरण उनजे दिलि ते छा गुज़रंदी हूंदी।
त ॾिसो लेकिन पोइ अञा तारीफ़ कनि पिया जंहिं मारियो, जंहिं विश्वामित्र 100 पुट मारिया हुया ऋषि, त उन खे ॾिसी करे अगरि ॿियो कोई हूंदो आहे त क्रोधित थी वञे हा, उनखे मारण खां डोड़े हा। छो जो उन हथ में कुहाड़ी हुई, त उहो सम्झी वञे हा त हे मूंखे मारणु आयो आहे, त यकदमि उनजे मथां प्रहार करे हा। लेकिन न, हिननि उहो उबतो कयो। हुननि ॿिन्हिनि ॼणनि नमस्कार कयो। धन्यवाद विश्वामित्र ऋषि, तव्हां असांजे आश्रम में पधारिया, तव्हांजे असांजे आश्रम खे निहाल कयो, असांजे आश्रम जे वातावरण खे ठीकु करे छॾियो। असांजो आश्रम गदगद थी वियो आहे, असां सुकून हिकिड़ो महसूसु कयूं था पिया, असां ॾाढो आनंदित थी विया आहियूं तव्हांजे अचण जे करे। असांखे हिकिड़ो रिलैक्सपन, हिकिड़ो सुकून जो मन अहिड़ो गदगद थी वियो आहे। धन्यवाद तव्हांजो, असां बिल्कुलु हाणे ठीकु आहियूं, रिलैक्स आहियूं। त विश्वामित्र ऋषि चवणु लॻो त तव्हां त ठीकु आहियो, पर मां ठीकु न आहियां। त अरुंधति ऐं वशिष्ठ चवणु लॻा, छो ऋषिवर तव्हां छो ठीकु न आहियो? चए मां त तव्हांखे मारणु आयो हुउमि, लेकिन तव्हां परफेक्ट वेही करे मुंहिंजी गिला करणु या मूंखे पिटण जे बदिरां तव्हां मूंखे यादि कयो था, तव्हां मुंहिंजी हिकिड़ी साराह कयो था, मुंहिंजी हिकिड़ी तारीफ़ कयो था, हिकिड़ो मूंखे संभालियो था। जो विश्वामित्र असांजे हिते आश्रम में अची करे, ऋषि विश्वामित्र आयो आहे असांजे आश्रम में, त उन अची करे असांजो आनंद ॾिनो आहे, असांखे पवित्र कयो आहे आश्रम खे। बल्कि मां त तव्हांखे मारणु आयो हुउमि, मां त अपवित्र करणु आयो हुउमि, लेकिन तव्हांजो उबतड़ो हथ जोड़े चवणु लॻो त मूंखे बख़्शीजो, माफ़ु कजो मूंखे, मुंहिंजी तव्हां अखियूं खोले छॾियो। मां तव्हांजे 100 पुटनि जो कातिल आहियां, तव्हांजे 100 पुटनि खे मारियो आहे, ऐं तव्हां मुंहिंजी अञा साराह कयो था, मूंखे नमस्कार कयो था। मूंखे मारण जे बदिरां, मुंहिंजी गिला जे बदिरां, मूंखे पिटण जे बदिरां मूंखे शराब बि ॾेई सघंदा। वशिष्ठ मुनि ताक़तवर हुयो। अरुंधति जेका माता हुई, उहा पुटनि जे वियोग में शराब ॾेई सघंदी हुई, लेकिन न, तव्हां शराब न ॾिनो, तव्हां पिटियो न, तव्हां मूंखे अञा मुंहिंजी साराह कई आहे। धन्य आहियो तव्हां, धन्य आहिनि तव्हांजा माता पिता जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे, धन्य आहे तव्हांजो गुरु, धन्य आहे तव्हांजो गुरु जंहिं तव्हांखे अहिड़ी शिक्षा ॾिनी आहे, अहिड़ी निम्रता ॾिनी आहे। सो ॾिसो, असां किथे बि वेंदासीं, असांखे पुछंदा तव्हांजो नालो, तव्हांजो पिता जो नालो छा आहे, तव्हां कहिड़े शहर जा आहियो, पोइ ॻाल्हि ॻाल्हि में यकदमि पुछंदा त तव्हांजो गुरु कहिड़ो आहे। असां जॾहिं निम्रता भाव हूंदी आहे, पोइ गर्व सां चवंदा मां साईं कैलाशपुरी शेवक आहियां, त साम्हूं वारो चवंदो अरे वाह वाह, धन्य धन्य आहे तुंहिंजो गुरु, जो अहिड़ो तूं सुठो, जीअं ऋषि विश्वामित्र चयो वशिष्ठ मुनि खे, धन्य आहे तुंहिंजो गुरु। मां स्वामी कृष्ण गिर जो, साईं सुमेरपुरी या स्वामी शुभजन जो ऐं साईं कंवरराम जो शिष्य आहियां। अगरि असां उनजी जॻह ते अगरि साम्हूं वारे सां विढ़ंदासीं, अगरि उनखे गारियूं ॾींदासीं, उनखे घटि वधि ॻाल्हाईंदासीं, उनखे घणो पिटींदासीं, कुझु कंदासीं, त उहो चवंदो उहो कंहिंजो पुटु आहे, फलाणे पुटु, अड़े तुंहिंजो पीउ अहिड़ो धन हुयो, तूं अहिड़ो छो थी पा। ॻाल्हि हलंदे हलंदे शेवक कंहिंजो आहे, त फलाणे जो, अरे गुरु तुंहिंजो महान आहे, तुंहिंजो गुरु त महान आहे एॾो, हीअं कीअं, हिनखे शिक्षा इहा ॾिनी आहे गुरु। यानी तव्हांजे ॻाल्हाइण सां, असांजे ॻाल्हाइण सां, असांजे भाव सां, असांजे नेचर सां गॾोगॾु असांजे अगरि ग़लति कंदासीं त उहा गुरु ते बि उंगली खई वेंदी। तुंहिंजे करे हिकिड़ो आनंद आहे, हिकिड़ो ॾाढा प्यारा जा भॼन मशहूरु थिया, उन हिकिड़ो लिखियो हुयो भॼन, उन में ॿुधाए थो पियो, तुंहिंजे करे ई मनड़ा आङरियूं गुरु ते खॼनि थियूं आङरियूं, तुंहिंजे करे ई, यानी पंहिंजे मन खे ॿुधायो थो उन शब्द में। असांजे करे ई असांजे माता पिता खे चयो वेंदो आहे तव्हां इन परवरिश सही न कई आहे, असांजे करे ई असांजे गुरु खे चयो वेंदो आहे त हिननि शिक्षा सही न ॾिनी आहे। लेकिन जॾहिं असां
सुठे नमूने भाव सां सुठे तरीक़े सां हलंदासीं, सुठी शिक्षा वांगुरु छो जो गुरू त असांखे कहिड़ो बि आहे, गुरू कोई बि संत आहिनि, उन्हनि त पंहिंजे शिष्य खे सुठी सोबत ॾिनी आहे न, सुठी शिक्षा ॾिनी आहे न। हाणे मूंखे जंहिं पढ़ायो, जंहिं मूंखे गुरमुखी पढ़ाई, जंहिं मूंखे हिंदी पढ़ाई, उस्तादनि, धन्यवाद उन उस्ताद खे, उन मूंखे सुठे नमूने पढ़ायो। मूंखे जंहिं हिंदी पढ़ाई उन सुठे नमूने मूंखे शिक्षा ॾिनी, मूंखे सुठी उन मूंखे माता पिता सुठी परवरिश कई। तव्हां अगरि सुठो ॻाल्हाईंदुमि, सुठो चवंदुमि त चवंदा न पंहिंजी परवरिश सुठी थियल आहे। गुरू उस्ताद माता पिता पंहिंजी तरफ़ां घटाईंदा न, त असां पंहिंजे शिष्य जी, असां पुट जी परवरिश में घटायूं, कुझु कमी ॾियूं न, कमी न ॾींदा। लेकिन अगरि तूं कमी पाए थो पियो, तूं घटि वधि ॻाल्हाए थो पियो, तूं थिड़ी वञे थो पियो, उन में छा आहे, उन जे मथां नाहक आङुरियूं खणिबियूं, गुरू जे मथां, उस्ताद जे मथां, माता पिता जे मथां। इन करे निमरता भाव निवड़त सां हलूं, असां सभ सां प्रेम प्यार सां निवड़त सां हलूं, सुठे नमूने हलूं, ताकी असांजे गुरू जे मथां, असांजे उस्ताद जे मथां, असांजे माता पिता जे मथां कॾहिं उंगलियूं न खयूं वञनि। तंहिंजो माता पिता हिन खे शिक्षा सही न ॾिनी आहे, उस्ताद खे सही पढ़ायो न आहे, गुरू हिन खे सही गाइड न कयो आहे, हिन खे रस्तो न ॾिनो। छो जो गुरू जो मतिलबु इहो ई आहे, गु माना अंधेरो, रू माना रोशनी, अंधेरे को रोशनी में आणण वारो गुरू हूंदो आहे। ऐं असांखे शिक्षा माता पिता असांजी परवरिश कंदा, असांजी उस्ताद असांखे पढ़ाई ॾींदो, लेकिन असांखे जेको हीरो बणाईंदो न, जीअं पहाड़ मां निकिरंदो आहे हीरो, उनखे उहो खणण वारो पथर सम्झी करे खणंदो आहे, जेॾी महिल वेंदो आहे वञी करे कंहिं तराशण वारे ॾे, हीरे खे जेको तराशींदो आहे, उन ॾे वेंदो, उहो चङी तरह तराशींदो आहे, पोइ वञी करे उहो हीरो क़ीमत कंदो आहे। त मैन उनजो हूंदो आहे, यार इनखे वाह जो डिज़ाइन ठाही आहे तराशण वारे। त इन करे त गुरू असांखे उहो कारीगर आहे, गुरू जेको असांखे हीरे वांगुरु चमकाईंदो आहे। सो इन करे असांखे पंहिंजे गुरू ते विश्वास रखे करे, गुरू जे सानिध में रही करे, गुरू सां प्रेम प्यार ऐं निवड़त सां हली करे असांखे उहो असांखे हीरो बणिणो आहे। असांखे जेको आहे न अहिड़ी रहणी आहे त जीअं असांखे बि, जीअं वशिष्ठ मुनि खे विश्वामित्र चयो धन्य आहे तुंहिंजो गुरू, पोइ असांखे बि चवंदव धन्य आहे तव्हांजो माता पिता, धन्य आहिनि तव्हांजा उस्ताद, ऐं धन्य आहे तव्हांजो गुरू जे तव्हांखे अहिड़ो अनमोल कयो आहे। ऐं पोइ काफ़ी जॻहियुनि ते माण्हू चवंदा बि ईअं त वाह असां धन्य आहियूं जो असांखे साईं कैलाशपुरी अहिड़ो हीरो ॾिनो आहे असांखे। ऐं घरवारी बि चवंदी त धन्य आहे मुंहिंजे ससु सहुरे खे, धन्यवाद आहे मुंहिंजे साईं खे जो मूंखे अहिड़ो अनमोल हीरो ॾिनो अथनि, जो मुंहिंजी एॾी केयर करे थो पियो। यानी सभ सां, पुटनि सां बि निवड़ सां हलणो आहे, परिवार सां निवड़ सां हलणो आहे, भेनरुनि सां, भाइरनि सां, घरवारी सां निवड़ सां हलणो आहे, त हर हिक सां निवड़ सां हलणो आहे। हर माण्हू जीअं तारीफ़ करे, कोई बि गिला न करे असांजी गिला जॾहिं शुरू थींदी त पोइ धीरे धीरे असांजे गुरू जी, उस्तादनि जी, माउ पीउ जी गिला बि घटि थींदी, ऐं उहा उनजो पाप असांजे मथां पवंदो अची करे। इन करे त अहिड़ी रहणी, अहिड़ी करणी असां हलूं त जीअं हमेशह वाह वाह थी वञे। बसि निम्रता सां जीवन गुज़ारियो त जीवन एॾो आनंदमय ऐं सुखी रहंदो, जंहिंजी काई हद न आहे। गुस्सो, पराई गिला, पराई पचर खां पासो कयूं, निमड़ सां जेको बि पुछे, जीअं हाणे कंहिंजे वञी करे चवंजे त यार तुंहिंजी गिला हले पई, उहो चए पियो छॾ यार इन गिला खे, कोई ॻाल्हि न आहे, फिलहाणो तूं चवंदो आहे गिला कंदो, पर मां त माण्हू त ॾाढो सुठो आहे, हुन त मुंहिंजी कॾहिं गिला कई न आहे। पोइ साम्हूं वारो चुप थी वेंदो। अगरि असां कंहिंखे चवंदासीं न यार फिलहाणो तुंहिंजी गिला करे पियो, पोइ उहो माना हिकिड़ी तीली ॾींदो पियो आहे, पोइ असां बि भड़की वेंदा, अरे गिला छो कंदो पियो आहे, माण्हुनि सां हीअं कयो, पाण बेकार माण्हू आहे, फिलहाणा टीरा, ईअं ॻाल्हियूं वधी वेंदियूं आहिनि। पोइ ॻाल्हियूं इन करे जेको अगरि तव्हांखे चवनि साम्हूं वारो तव्हांजी गिला करे पियो, तव्हां हुनखे चओ न बाबा उहो ॾाढो प्यारो माण्हू आहे, मुंहिंजी गिला थी न सघंदी आहे, एॾो बहितरीनु माण्हू आहे, एॾो सुलझियल माण्हू आहे, एॾो प्यारो माण्हू आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे।
पोइ उहो ई माण्हू जेको असांखे चवणु ईंदो वरी उनखे वञी चवंदो यार साम्हूं वारो तुंहिंजी तारीफ़ करे पोइ ॾाढी, पोइ ईअं प्रेम सभ सां वधंदो वेंदो। जे अगरि असां ईंट जा पथर सां ॾींदासीं त पोइ उन सां नुक़सान थींदा, घर ड्रहंदा, फ़ाइदो कुझु न मिलंदो। जय जय समाधी वारा, जय जय समाधी वारा।